गुलाम बुखारी फार्मासी चेन बार्डन जो पी पुरासरा बीमारी सब हलन फलन का लाचार बन जियो बिस्तरे ते मुसलसल सुमण सबब वेह वाली जाते जख्म नासूर बन जिया नौजवान दर्द दासां बन जियो गुर्बत सबब इलाज कराने का कासर है 28 वरन जो हरीश पुट शो जी कोली पुरासरा बीमारी सब गुजरल साल का बीमारी जे बिस्तरे ते पहला है चदस पोले ते पी शो जी कोली साफन के बुधाय सनस पुट जो टंगू कम न थियु कन गरीब मिस्किन आहियूं असा जो अल्लाह का सा को बुधणी साईं ना है उन वसवारन का हरीश जे इलाज कराने जी अपील कई है कंबर जे सेशन कोर्ट रोड भरसा कोर्ट में हाजिरी ते आयल 43 वरन जे दीदार अली खास करी की पुरानी संगावती तकरार ता जवाबदारन मोहम्मद सिद्दीक खास करी कुर्बान अली ऐं बेन पिस्टल जा फाइल करे कत्ल करे छॾियो मक़तूल जो लाश कंबर सिटी थाने जी पुलिस खणाए सरकारी अस्पताल आंदो मक़तूल भा सोनल खास करी मीडिया के ॿुधायो त जवाबदारन सां संगावती तकरार हो जंहिंजो कोर्ट में केस हलंदड़ हो जीअं कोर्ट पहुतासीं त जवाबदार ताड़ में वेठल आहे जिन फायरिंग करे भाउ खे थरे ते क़तल करे छॾियो हालाड़ी में मोहब्बतेरो लिंक रोड ते तेज रफ्तार टूटी करोला कार ड्राइवर जे कंट्रोल में निकिरी वई गाड़ी ॻोठ कोड़ो खान रते जे रवासी ॿिनि नौजवाननि मथां चढ़ी वई जंहिं सबब ॿ नौजवान बशीर रिंद ऐं गुल मोहम्मद रिंद सख़्त ज़ख़्मी थी पिया सख़्त ज़ख़्मियुनि खे ॻोठाण खणाए रूरल हेल्थ अस्पताल हालाड़ी पहुचायो जंहिंजो इलाज हलंदड़ आहे हालाड़ी अस्पताल में सहूलियतुनि जी खोट सबब हिकु सख़्त ज़ख़्मी जी हालत ख़राब हुअण करे खेसि नवाबशाह अस्पताल ने वियो जॾहिं त कार ड्राइवर नदीम नवाज़ खे उठान पकड़े पुलिस हवाले कयो कुंभ जे ॻोठ हाजी मेमून सोलंकी जी रवासन मुस्लिम ज़रीना सोलंकी ज़ाल मोहम्मद इब्राहिम सोलंकी पुट वकार सोलंकी सां गॾिजी बासरनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे हुन एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त ॻोठ जा बासर मिठल सोलंकी ॿिया उन्हनि जे जा दुश्मन थी पिया आहिनि ऐं बिना जवाज़ संदसि मुड़ुसु मोहम्मद इब्राहिम सोलंकी खे ज़मीन ते वेंदे मारकुट कनि था हुननि कुंभ थाणे ते एनसी पिणु दाख़िल कराई पुलिस हिकु ॼणे गिरफ़्तार बि कयो पर बासरनि मथनि वरी हमिलो कयो ऐं घरनि में घिरी धमकियूं ॾिनियूं हुननि मुतालबो कयो त बासरनि खां तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे नवाबशाह में लाइन पार जे जाम साहब रोड ते इमरान शाह जे होलसेल जे पर्चियूं जे गोदाम खे बाहि लॻी वई बाहि लॻण सबबि गोदाम अंदरि होलसेल जो रखियल सामान सड़ी रखती हो जॾहिं त दुकान अंदरि बीठल कार ऐं चुकची रिक्शा बि सड़ी विया नुक़सान जो अंदाज़ो 22 लाख रुपया ॿुधायो वञे थो गोदाम मालिक इमरान शाह जो चवणु आहे त बाहि शॉर्ट सर्किट मां लॻी आहे विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk